सही ॻाल्हि हीअ आहे त मुंहिंजो भरात नालो आहे जोखियो अली नवाज़ ॻोठ सां तालुक़ु आहे। हिते जीअं त असां वटि हिन शइ जी इंतिहाई वॾी ज़रूरत हुई। असां काफ़ी टाइम खां हिन ॻाल्हि जा डिमांड कंदा पिया आयासीं त असांखे हिकिड़ो अहिड़ो जेको सो ठाहे ॾिनो वञे कम्यूनिटी रूम, कम्यूनिटी सेंटर वग़ैरह, जंहिंमें असां पंहिंजी ज़िंदगी जूं जेके तक़रीबात थियनि थियूं, ख़ुशी गमीअ जा जेके मौक़ा अचनि था त उन्हनि खे उन में सेलिब्रेट करे सघिजे। पोइ असां दरख़्वास्त कईसीं टाउन एडमिनिस्ट्रेशन खे, जिन असां ते हीअ महिरबानी बि कई। उन में साईं जाम मोहम्मद साहब, तारिक साहब, साईं गुलाम मुर्तज़ा दर साहब ऐं ॿी जेका बि उन्हनि जी मैनेजमेंट आहे, उन्हनि जो असां सां सुठो कोऑपरेट रहियो। हिन में अब्बास कंस्ट्रक्शन असां सां बि मुकमल तावन कयो, जंहिंजे नतीजे में अॼु तव्हांजे साम्हूं आहे हीअ स्कीम असांखे ठही मिली आहे। इन में इनशाला असां जीअं त अॻु में असां हिकिड़ो त इहो जेका बि तकरीब थींदी हुई उन में असांजो ख़र्चु वॾो ईंदो। असां ग़रीब माण्हू, मज़दूर पेशा माण्हू ख़र्चनि खे अफोर्ड कोन थे करे सघियासीं। हाणे लिहाज़ा इहो त असां काफ़ी ख़र्च खां बि बची पवंदासीं ऐं हिन में असांखे वॾी सहूलियत मुयसरु थींदी इनशाला।